ठाड़ा नड़पेट किसो दास्तान ने 28 बजो सलाह कयम अल्लाह शकूर आलमीन जी सलाह कयम अल्लाह शकूर रब्बिल आलमीन जी जेको रहीम आहे गफूर रहमान जी वसत ॾियण वारो आहे मुनकर मुहीन मुहमीन जी वसत ॾियण वारो आहे मुतकब्बिर अल मुहीमीन जी बुलंद मर्तबे बुलंद व बरतर मुर्तबे वारो आहे खबीर मतीन जी वॾो करम करण वारो आहे ज़ारुल बातिन जी वॾो बुज़ुर्गीअ वारो आहे कादिरुल मोमिनीन जी वॾो महिरबान आहे रहम करम कंदो वास्ते मुहाबे रहमतुल आलमीन जे सलामती ॾींदड़ो आहे वास्ते मुहाबे मामून जे अता कंदड़ो आहे वास्ते मुहाबे सादिक अमीन जे अवल आख़िर आहे भलाई कंदड़ रोज़ीअ में बरकत ॾींदड़ या अलीम वास्ते मुहाबे मुबीन जे अवल आख़िर आहे भलाई कंदड़ रोज़ी बरकत ॾींदड़ या अलीम वास्ते मुहाबे मुबीन जे बयानु करियां थो किसो ने ठाही जाज़िब जो प्यार मोहबत कंदड़ बिना अली जनाब जो हिकु ॿियनि खे तमामु घणो चाहींदा हुआ ख़वाब जो ॿई मिली पाण में हिकु थियनि अहिड़ो हुयनि कुर्ब जो असरात अहिड़ा हिकिड़ो आहे गरब त ॿियो मग़रब जो मोहबत जो सिलसिलो बि अहिड़ो आहे अजीब जो यादियुनि में हर हिकु लम्हो ख़ुशगवार आहे ख़ूब जो ॿिन्ही तरफ़नि खां हिकु जेतिरी मोहबत आहे अहिड़ी लाजवाब जो ने ठाही ऐं जाज़िब ईअं चाहीनि था त को अहिड़ो थिए सबब जो पाण में मिलण जो अहिड़ो पको इरादो कयो ने ठाही ऐं जाज़िब जो पाण में मिलण जो अहिड़ो पको इरादो कयो ने ठाही ऐं जाज़िब जो सुपर हाई रोड तां तेज़ रफ़्तारीअ सां कोच आई पे जंहिंमें वॾे आवाज़ सां गाननि जी कैसेट वॼी पे ड्राइवर बि पंहिंजे धुन में कोच हलाई पे कोच जे टायर जा नट बुल्ट ई ढरा थी विया हुए घसिया जे कैट जे आवाज़ में कैसेट जे आवाज़ में टायर जे आवाज़ जी ड्राइवर खे ख़बर पई न जे नट बुल्ट घसी कटिजी किरी पिया पोइ ड्राइवर खे ख़बर पई जे कोच जे लोडनि ॾियण ते ॿारनि बचनि में कीहाट पइजी वई कोच में मुसाफ़िरनि अहिड़ी तरह सां हिक ॿिए में निहारियो पिए अहिड़े मंज़र में सभिनी मुसाफ़िरनि खे पंहिंजी लॻी पई बुज़ुर्गनि सलामतीअ जूं दुआ घुरी पिए बुज़ुर्गनि सलामतीअ जूं दुआ घुरी पिए बुज़ुर्गनि जूं दुआऊं क़बूल मक़बूल पियूं कुझु मुसाफ़िर हुयूं बासियूं कोच खे ड्राइवर कंट्रोल कयो कुझु रड़ियूं थियूं मुसाफ़िरनि ड्राइवर जे हाज़िर दिमाग़ीअ ते हिमत जी वाह पिए कयूं कोच खे हिकिड़े पासे साइड ते बीहारियूं कुझु मुसाफ़िरनि खे मामूली धक लॻा उन्हनि ते थियूं भलायूं हिकिड़े ई ख़ानदान जो हिकिड़ो भाई ॿ मायूं बेहोश थी वयूं जेॾो तारीफ़ ऐं मौज़ू ने 28 जा भाउ ऐं भेणूं हुयूं तक़रीबन मुसाफ़िरनि चयो हिननि खे इस्पताल पहुचायूं ऐं पोइ इस्पताल वञण लाइ जाज़िब सां हलण लाइ हामी भरियूं ऐं पोइ इस्पताल वञण लाइ जाज़िब सां हलण लाइ हामी भरियूं कोच में मुसाफ़िर सुवार जा संदन मंज़िल तरफ़ रवाना थी विया बाक़ी मरीज़नि जा ने 28 जाज़िब शहर तरफ़ रवाना थी विया ने 28 जाज़िब शहर जे मशहूरु इस्पताल में आया ऐं जल्दी एमरजेंसी वार्ड में आया जेॾे तारीफ़ ऐं मौज़ू इस्पताल जे कमरे में थिया मशहूरु इस्पताल जे मशहूरु डॉक्टरनि जे ज़रिए इलाज थी विया इलाज थियण सां थोरो होश में आया होश में अचण सां ने 28 जाज़िब बि सराह थिया ने 28 जाज़िब जो तारीफ़ कराए पोइ अहवाल ॿुधाया जेॾ तारीफ़ मौज़ू जाज़िब जा थोरा मञा एहसान मड थिया जेॾे तारीफ़ मौज़ू जाज़िब जा थोरा मञा एहसान मड थिया जेॾे तारीफ़ मौज़ू जिन खे इस्पताल वारनि मोकल ॾिनी जेॾे तारीफ़ मौज़ू सेट मड थी विया डॉक्टरनि मोकल ॾिनी ने 28 जाज़िब जिन बि ख़ुशि हुया डॉक्टर मोकल ॾिनी जेॾे ने 28 तारीफ़ मौज़ूअ जे जाज़िब खे संदनि घर हलण जी दावत ॾिनी जाज़िब पहिरीं रस्मन महिरबानी शुक्रिया चयो पोइ उन्हनि खे दावत ॾिनी जेॾनि 28 तारीफ़ मौज़ूअ जिन जे ज़ोर भरण ते उन्हनि खे मोट ॾिनी अहिड़ी तरह सां ॻाल्हियूं कंदा आया हिकु ॿियनि सां ॼण पहली पे ॾिनी
ख़ुशगवार मुंड में हिकु ॿियनि खे निशानी ॾिनी आया संदन घर घर वारनि खे मुबारक ॾिनी आया संदन घर घर वारनि खे मुबारक ॾिनी घर में जे दुनिया ठाही तारफ़ में मौजू जंहिंजा वालदैन हुआ वालदैन मोहतरम मुस्तनद ऐं वालदा मोहतरमा निमाया जिन हुया सभई मिलिया उन्हनि सां तमामु घणा ख़ुशि थिया थोरा मञाऊं जाज़िब जा ऐं सान मड थिया महिमान नवाज़ीअ में कसर छॾियाऊं ऐं पोइ ॻाल्हियूं करण में लॻी विया ॻाल्हियुनि ॿोलियुनि करण में नेठाईअ जा घर वारा पर उड़े विया नेठाईअ जाज़िब जिन बाबति अहिड़ा इज़हार थिया इश्क ऐं मुश्क ज़ाहिर थी पवंदा ने चवण वारा चवंदा पिया जाज़िब चयो तव्हां अचिजो मुंहिंजे घर ड्राइवर तव्हांखे थो ॾियां तव्हां अचिजो मुंहिंजे ड्राइवर ते इहो कुर्ब मूं ते कंदा तव्हां अचिजो मुंहिंजे ड्राइवर ते इहो कुर्ब मूं ते कंदा जाज़िब नेक सीरत नेक टबिया वारो हुयो जाज़िब सुठनि सुहिणनि आदतुनि वारो हुयो जाज़िब पुरकश शख़्सियत जो मालिक हुयो जाज़िब शेर दिली बेबाक बि हुयो जाज़िब घणेई वॾनि ख़ूबियुनि जो मालिक हुयो जाज़िब ते घणो आला में फज़ल रबी हुयो जाज़िब खे नेठाई जे वालदेन भाउ भेण घणो पसंदि कयो हुयो जाज़िब जे ड्राइवर ते संदसि घर अचण जो वाइदो कयो हुयो नेठाई जे वालदेन पाण भाउ भेणुनि अहिड़ो इज़हार कयो हुयो जाज़िब नेठाई जे वालदनि भाउ भेण खां मोकिलाए रवानो थी वियो हुयो जाज़िब नेठाई जे वालदनि भाउ भेण खां मोकिलाए रवानो थी वियो हुयो नेठाई जे घर वारनि जाज़िब जा ई चर्चा हुया जाज़िब जा ई गुण ॻाईंदे सभु थकिया ई कोन हुया ख़सरतूं जाज़िब जूं अहिड़ियूं हुयूं अरकान अहिड़ा हुया जाज़िब सां गॾु वणंदड़ माहौल हुयो अहिड़ा लम्हा हुया ख़ुशगवार मौसम हुई ख़ुशगवार अहिड़ा नज़ारा हुया तस्वर में अहिड़ी तस्वीर हुई अहिड़ा ई तफ़सीर हुया तोखे चाहियो तोखे भाइमो तुंहिंजा ई अंदाज़ ई अहिड़ा हुया सभु घर वारा नेठाईअ ते रशू करणु लॻा तुंहिंजा भाग ई अहिड़ा हुया जाज़िब ड्राइवर ॾिनी आहे उन लाइ कीअं आहिनि कहिड़ा प्रोग्राम ठहिया जाज़िब बाबति सोचण सां जहिड़ा आहिनि करार थी विया जाज़िब बाबति सोचण सां बि जहिड़ा आहिनि करार थी विया नेठ जे घर वारनि इरादो कयो जाज़िब जे घर संदसि ड्राइवर ते वञण जो सहयोग कयो टच मोबाइल फ़ोन ते मोहतरम मुस्तनद जाज़िब सां ॻाल्हायो दुआ सलाम ख़ैर आफ़ियत करण बैदि जाज़िब खे ॿुधायो जाज़िब जे ड्राइवर ते संदसि घर अचण बाबति जाज़िब खे ॿुधायो साल हुयो तारीख़ ॾींहुं अचण जो जाज़िब खे ॿुधायो वरी बि दुआ सलाम करण बैदि जेद खे जाज़िब सां ॻाल्हाइण लाइ चयो जेद जाज़िब खे सलाम दुआ कयो ड्राइवर ते अचण जो चयो असीं सभु घर वारा गॾिजी ईंदासीं जाज़िब खे जेद चयो भली करे अचो आउं पाण तव्हांजो इंतज़ारु कंदुसि जाज़िब जेद खे चयो भली करे अचो आउं पाण तव्हांजो इंतज़ारु कंदुसि जाज़िब जेद खे चयो जाज़िब चयो ॾींहं घणा लाथई पर तुंहिंजो इंतज़ारु आहे यादि करे तोखे दिलि बेक़रार आहे तुंहिंजो इंतज़ारु आहे अचो हाल अहवाल ओरियूं दिलि रूह खे राहत मिले पर तुंहिंजो इंतज़ारु आहे दिलि ख़ुशि थिए बेसुकूनी आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे फ़िक्र बा किनायत बा यादगिरी बा पर तुंहिंजो इंतज़ारु आहे वक़्तु बा वक़्तु बा पर तुंहिंजो इंतज़ारु आहे मोहबत आहे सोहबत आहे सिहत बि आहे पर तुंहिंजो इंतज़ारु नाज़ आहे अंदाज़ आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे साज़ आहे तुंहिंजो मिठड़ो आवाज़ बि आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे कहिड़ी रम्ज़ आहे राज़ आहे तुंहिंजे अचण जो इक़रार आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे कहिड़ी रम्ज़ आहे कहिड़ो राज़ आहे तुंहिंजे अचण जो इक़रार आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे पक आहे तुंहिंजे ज़रूरु मूंखे एतबारु आहे पोइ भला जे छो छाजे करे दिलि बेक़रार आहे उधमा उथनि था घणेई विससा थियनि था ईअं आहे बार बार सम्झा मिटो कयो अचण जो इक़रार आहे गुज़िरियल सीन लम्हनि जूं यादूं यादगार आहे पंहिंजो अहिड़ो कुर्बदार लाज़वाल प्यारु आहे हाल अहवाल ओरण में आसान सां अचे थो ईअं आहे कुझु ॾुख घटि थियनि था हिकु ॿियनि जा अहसासु थिए थो ईअं आहे तूं ईंदे थींदियूं सभु सणायूं ईअं आहे मुश्किल सभु आसान थींदा किरदार पंहिंजो मददगार आहे
मुश्किल सब आसान थींदा किरदार पंहिंजो मददगार आहे जीअं ई ने ठाहीअ जिन आया जाज़िब उन्हनि खे ख़ुशि आमदीद कयो जीअं ई ने ठाही जिन आया त जाज़िब उन्हनि जो ख़ुशि आमदीद कयो टच मोबाइल फ़ोन ते हिक ॿियनि सां राब्तो कयो दुआ सलाम ख़ैर आफ़ियत जाज़िब सभिनी सां कयो जाज़िब सां गॾिजी घर में आया घर वारनि ख़ुशि आमदीद कयो जाज़िब जी वादा मोहतरमा मुक़रब मोहतरम मुसनद खे ख़ुशि आमदीद कयो ख़ुशि आमदीद जेड मोहतरमा नुमाया तारफ़ खे दुआ सलाम कयो जाज़िब वादा मुक़रबा मोहतरमा बारी के मोहतरमा नुमाया के ख़ुशि आमदीद कयो ख़ुशि आमदीद ने ठाही तारीफ़ मौज़ू मोहतरमा मुसनद जे दगे दुआ सलाम कयो जाज़िब जे भाउ साउंड भेण मुनसलक सभिनी खे ख़ुशि आमदीद कयो सभई हिक ॿियनि सां मिली विया सभिनी हिक ॿियनि खे दुआ सलाम कयो सभई हिक ॿियनि सां मिली विया सभिनी हिक ॿियनि खे दुआ सलाम कयो महिमाननि जी महिमानदारीअ में का बि कसर न छॾियऊं ॻाल्हियूं कयूं संदन पसंदि जा ताम उम्दा उम्दा संदन लाइ ख़ातिर तवाज़ कयूं ॻाल्हियूं कयूं तमामु घणा ख़ुशि थिया हिक ॿियनि सां हाल अहवाल ओरियूं रीत रस्म रवाज बाबति पूरे कल्चर जूं ॻाल्हियूं कयूं दुनियादारीअ जूं पाण में ॻाल्हियूं कयूं हिक ॿियनि खे परखियूं हिक ॿियनि सां ॻाल्हियूं कयूं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में हिक ॿियनि खे सम्झियूं ॻाल्हियूं कयूं हिक जहिड़ो हिक ॿियनि जो वणंदड़ माहौल हुयो ॻाल्हियूं कयूं अहिड़ो अॻु में ई पाण में अहिड़ा अॻु में ई पाण में वाक़ुफ़ु हुआ ॻाल्हियूं कयूं तमामु घणो ख़ुशि थिया ख़ुशगवार ॻाल्हियूं कयूं तमामु घणो ख़ुशि थिया ख़ुशगवार ॻाल्हियूं कयूं जाज़िब संदसि घर वारा तुशनगीअ जा रहण वारा हुया तैलको हसरत ज़िलो उमेद जा रहण वारा हुआ जाज़िब जे बिज़नेस मैन आहिनि कपिड़े जो वापारु कंदा हुया जाज़िब जन ख़ुशहाल घणा आहिनि नेठाई संदसि घर वारा शोखीअ जा रहण वारा आहिनि तैलको अपनायत ज़िलो ख़ुलूस जा रहण वारा आहिनि नेठाईअ जे बिज़नेस मैन आहिनि सीधे जो वापारु कंदा आहिनि नेठाई जे ख़ुशहाल घणा आहिनि हिननि जा वालदेन बि हिननि सां तमामु घणो प्यारु मोहबत कंदा आहिनि हिन जी ख़वाहिश जो तमामु घणो एतिराम कंदा आहिनि हिननि जे ख़वाहिशनि जो तमामु घणो एतिराम कंदा आहिनि हिक ॿियनि सां नेकी करणु घुरिजे हिक ॿियनि सां भलाई करणु घुरिजे हिक ॿियनि सां प्यारु मोहबत करणु घुरिजे हिक ॿियनि ते एतबाद करणु घुरिजे हिक ॿियनि सां कूड़ धोखो फिरेब न करणु घुरिजे हिक ॿियनि सां सच ॻाल्हाइणु घुरिजे हिक ॿियनि ते एतबार करणु घुरिजे हिक ॿियनि सां हसद न करणु घुरिजे हिक ॿियनि सां वाइदे वफ़ाई करणु घुरिजे हिक ॿियनि सां नरमीअ सां गुफ़्तार करणु घुरिजे हिक ॿियनि सां नरमीअ सां गुफ़्तार करणु घुरिजे वाह तुंहिंजे हुस्न जो छा चवां मुमताज़ चवां महताब चवां तुंहिंजे खिली थो पवे त टिड़ियो गुल ठा पवनि छा चवां बहार चवां बाग़बान चवां तुंहिंजे निहारण सां ताब थियनि खिलियो नेण पवनि छा चवां नेण ठार चवां नेण निगहबान चवां तुंहिंजे हलण सां सभु नज़ारा हलनि छा चवां दिलि रूह रवां चवां नज़रदान चवां तुंहिंजे ॻाल्हाइण सां जादू जगन छा चवां मस्तान चवां जागरदान चवां सुन मस्तान चवां जागरदान चवां सुंदर 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 तुंहिंजो उथणु वेहणु सुंदर तुंहिंजो हलणु घुमणु सुंदर तुंहिंजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु सुंदर तुंहिंजी जोड़ जक सुंदर तुंहिंजी हर ख़ूबी सुंदर तुंहिंजा नाज़ अंदाज़ सुंदर तुंहिंजो निहारणु सुंदर तुंहिंजो खिली खीकारणु सुंदर तुंहिंजो निभाइणु सुंदर तुंहिंजो निभाइणु सुंदर नेठाईअ जो हुस्न बखे पियो हुस्न जी राणी आहे नेठाई सुहिणी सूंहं घणी अथसि सूंहं जी राणी आहे शिकिल शबीअ सूरत अथसि ख़ूबियुनि जी राणी आहे ख़ूबसूरत अथसि ख़ूबियुनि जी राणी आहे हलत चलत जी अमुल माणक आहे माणक जी राणी आहे नाज़ घणो अथसि न्याज़ नाज़नि जी राणी आहे नेठाईअ जहिड़ी निवड़त आहे नेठाईअ जी राणी आहे नेठाईअ ते आला में फज़ल रबी आहे राणी आहे असुल राणी आहे नेठाई नेक सीरत आहे जाज़िब जी लाजवाब पसंदि आहे नेठाई जाज़िब जी माउ पीउ भाउ भेण खे तमामु घणो पसंदि आहे नेठाई ऐं जाज़िब जिन जी ख़ूबसूरत भली जोड़ी आहे
नेटाई है जाज़ब जी ख़ूबसूरत भली जोड़ी आहे ज़िंदगीअ सां प्यार मोहबत आहे तुंहिंजे करे दिलि जे करार आहे तुंहिंजे करे केतिरो रोशन तसवर आहे तुंहिंजे करे कहिड़ी त ख़ूबसूरत रफ़्तार आहे तुंहिंजे करे तुंहिंजो मिलणु बाग़ बहार आहे तुंहिंजे करे ज़िंदगीअ में तुंहिंजो ई हुस्न जमाल आहे तुंहिंजे करे जाने मन थी महकार आहे तुंहिंजे करे बिना प्यार मोहबत जे ज़िंदगी ॼण बरबत आहे पर बट आहे तुंहिंजे करे हर कुल मूं ख़ुशगवार आहे तुंहिंजे करे गुफ़्तार तुंहिंजा गुफ़्तार आहे तुंहिंजे करे गुफ़्तार तुंहिंजा गुफ़्तार आहे तुंहिंजे करे वाह नेठाई ऐं नेठाई जे घर वारनि खे ॻाल्हि पसंदि आई नेठाई ऐं नेठाईअ जे घर वारनि खे मोहबत जी ॻाल्हि पसंदि आई नेठाई जे घर वारनि खे चाहतगीअ जी ॻाल्हि पसंदि आई नेठाई जे घर वारनि खे उम्दगीअ जी ॻाल्हि पसंदि आई नेठाई जे घर वारनि खे पुख़्तगीअ जी ॻाल्हि पसंदि आई नेठाई जे घर वारनि खे उमेदगीअ जी ॻाल्हि पसंदि आई जाज़ब जे घर वारनि खे ख़ुलूस जी ॻाल्हि पसंदि आई जाज़ब जे घर वारनि खे तमामु ख़ूबियुनि जी ॻाल्हि पसंदि आई नेठाई ऐं जाज़ब उन्हनि वालिदैन भाउ भेण जिन खे हिन जोड़े जी शादी करण जी ॻाल्हि पसंदि आई नेठाई ऐं जाज़ब उन्हनि जे वालिदैन भाउ भेणुनि शादीअ जी तारीख़ तइ कई उन्हनि खे ॻाल्हि पसंदि आई नेठाई ऐं जाज़ब उन्हनि जे वालिदैन खे भाउ भेण शादीअ जी तारीख़ तइ कई उन ॻाल्हि पसंदि आई शादीअ जे ॻाल्हि ते तारीख़ तइ शादमाना थी विया नेठाई ऐं जाज़ब ख़ुशि हुया थिया शादमाना थी विया जाज़ब जा माउ पीउ भाउ भेण ख़ुशि थिया शादमाना थी विया नेठाईअ जा माउ पीउ भाउ भेणूं ख़ुशि थिया शादमाना थी विया हर दिलि में थियूं ख़ुशियूं शादमाना थी विया हर तरफ़ हुयूं ख़ुशियूं शादमाना थी विया सिज चंड तारा ॼण झूमिया पे शादमाना थी विया हर तरफ़ ख़ुशियूं वण टिण थियूं हुयूं ख़ुशियूं शादमाना थी विया माइट मिट यार दोस्त ख़ुशियूं शादमाना थी विया माइटनि मिटनि यार दोस्तनि खे ॾिनऊं शादीअ जी दहवत शादमाना थी विया माइटनि मिटनि यार दोस्तनि खे ॾिनऊं शादीअ जी दहवत शादमाना थी विया नेठाई उन जा भाउ भेणूं जाज़ब कोच में सुवार हुआ कोच हादसे जो शिकार थी नेठाई जे भाउ भेणूं बेहोश थी विया जाज़ब इंसानी हमदर्दीअ तहत उन्हनि जी मदद कई नेठाई जा भाउ भेणूं जिन जी शहर मशहूरु इस्पताल में दाख़िल थिया दाख़िलाई थी इलाज दौरान इस्पताल में नेठाई जाज़ब जी दोस्ती रही थी नेठाई भाउ भेणूं इलाज करण थियण खां होश में आया इस्पताल मां उन्हनि जी वई मोकल थी नेठाई ऐं भाउ उनजे भाउ भेण जाज़ब खे संदन घर अचण जी दहवत कई जाज़ब नेठाई जी दोस्तीअ मां मोहबत थी वई नेठाई जाज़ब प्यार मोहबत में अहिड़े वादा वचन कया थे शादीअ जे मौक़े ते यादगार बनाइणु चाहियो थे अनोखो अंदाज़ इख़्तियार कजे शादी फिज़ा में कजे ईअं थिए अनोखो अंदाज़ इख़्तियार कजे शादी फिज़ा में कजे ईअं थिए शादीअ जे मुक़ररु तारीख़ ते हवाई जहाज़ बुक कराया आहियूं नेठाई जाज़ब शादी करण लाइ जहाज़ में सुवार थिया जे नेठाई ऐं जाज़ब जा माउ पीउ भाउ भेणूं जहाज़ में सुवार थिया जे मौलवी निकाह पढ़ाइण वारो शाहिद गवाह जहाज़ में सुवार थिया जे माइट मिट यार दोस्त जहाज़ में सुवार थिया जे फिज़ा में 34,000 ऊचाईअ ते मौलवीअ निकाह पढ़ायो जे फ़ज़ा में नेठाई जाज़ब जी शादी मुबारक थीजे सभिनी गॾिजी शादीअ जे मौक़े खे यादगार बनाइण में शिरकत कई जे सभई जहाज़ मां लही आया अची शादी हाल में सभिनी दावतनि गॾिजी उम्दा ताम खाधा जे ऐं शादी हाल मां नेठाई जाज़ब जिन संदन घर तशनगीअ में आया जे ऐं शादीअ जे हाल मां नेठाई जाज़ब जिन संदन घर तशनगीअ में आया जे वाह ओ बाबिलो जेको बाबिलो अरबाब जो ओ बाबिलो ओ असांजो मामिलो करियो सवलो ओ बाबिलो ओ जेको मुझल आहे घणो अवलो ओ बाबिलो ओ चऊं असीं सभु अवां गेठा ओ बाबिलो
ओ करियो सभिनी जा था अवला कम सवला था ओ बाबलो ओ जेको बाबलो अर बाब जो ओ बाबलो ओ तव्हांजी अल्लाह तव्हां ते अल्लाह जी रहमत वसे नेमत सदाई ओ बाबलो ओ ख़ुशि रहो सदाई दुनिया ताईं रहंदी दुनिया ताईं ओ बाबलो ओ जेको बाबलो अर बाब जो ओ बाबलो ओ मुंहिंजो मिठू मन मुणू अला ओ बाबलो ओ मुंहिंजो मिठू मन मुणू अला ओ बाबलो ओ पुजना सू मेडू दिल मन घुरियूं उन जूं अला ओ बाबलो ओ जेको बाबलो अर बाब जो ओ बाबलो